जी के अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द रआ मिन आयाति रब्बिहिल कुबरा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अजीज़ो भाइयों दोस्तों, सुने कामिल मुर्शिद हादी रहबर जे दीदार में मुस्तग़रक़ थियण वारो दरबार यारिया दिलबराबाद में पंहिंजे कामिल मुर्शिद जे दीदार लाइ अचण वारो अल्लाह जा बेपाया एहसान हिन जे हिन पुरफितन दौर जे अंदर अल्लाह हेड़ी भली मोहब्बत वारी महफिल नसीब फरमाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे दौर में यारन सा सोला ना हिन, जे दौर में फितना आम थी विया हिन, हर तरफ बेहयाई आम थी वई आ। अल्लाह जा एहसान हिन जो सोने दिलबर साईं जी कचहरीअ में नेकीअ जी दावत जे लाइ गॾु थिया आहिनि। हिन फ़कीर क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी जेका सॻोरी आयत तिलावत कई उन जे अंदर रब करीम इरशाद फरमायो त मुंहिंजे महबूब मोहम्मद मीर लक़द रआ मिन आयात रब्बिहिल कुबरा, मुझे महबूब करीम अल्लाह जी वॾियुनि निशानियुनि मझां बेशक उन पंहिंजे पालणहार जूं वॾियूं निशानियूं ॾिठियूं। चओ सुभान अल्लाह। 27 रजब जी रात हुई, मक्का मुकर्रमा जी सरजमीन हुई। मुझो लजपाल मोहम्मद मीर हिकड़ी रिवायत में उम्मे हानी बीबी साइण जे घर में आरामी हा, हिकड़ी रिवायत मूजिब मुझा महबूब हदी में काबा में आरामी हुआ। अचानक मुझे लजपाल नबी जी बारगाह बेकस पनाह में 70,000 मलाइकन जी फौज सां गॾु जिब्रील अमीन मलाइकन जो सरदार अचे मुझे महबूब मोहम्मद मीर जे कदमन के चुमी सुजाग कराई। दुनिया में करोड़े अरबे इंसान हिन पर के इंसान के अहिड़ो शरफ न मिलियो जो उन जा कदम जिब्रील अचे पाण चुमी ॾेई उथारे। सुभान अल्लाह। जेॾीमहिल मुंहिंजा महबूब करीम उथिया त जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अॼु तव्हांजो रब तव्हांजे दीदार जे लाइ मुश्ताक़ आहे। सुभान अल्लाह। वो मुझा महबूब सुना जेॾीमहिल मक्के खां निकिता त हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो त अल्लाह पंहिंजे नबी मोहम्मद मीर खे वॾनि शाननि वॾनि मनसबनि सां नवाज़ियो आहे। उन्हनि में वॾे में वॾा शान जेके रब ॾिना उन्हनि में हिकिड़ो शान आहे शान बशरियत, यानी जीअं महबूब इंसान आहिनि त महबूब इंसाननि में बि आला इंसान आहिनि। वरी ॿियो महबूब खे रब शान ॾिनो शान नूरानियत, ऐं टियों शान जेको अल्लाह ॼाणे या मोहम्मद मुस्तफ़ा पाण ॼाणे। जेॾीमहिल महबूब दुनिया जे सैर लाइ निकिता त बशरनि जा सरदार आदम खां वठी ईसा ताईं हड़ई रसूल पैगंबर मस्जिद अक्सा में बीठा। रब फरमायो त मुंहिंजा महबूब बशरनि जा हड़ई सरदार बीठा आहिनि, हाणे इन्हनि खे इमामत तूं कराए। काइनात वारा ॾिसनि त तो मोहम्मद मीर जहिड़ो न आयो न ईंदो न ॼायो न ॼमंदो। सुभान अल्लाह। वरी जेॾीमहिल मदीने वारा साईं अर्श मुअल्ला वटि पहुता, सिदरतुल मुंतहा वटि पहुता त जिब्रील खां वठी आख़िरी मलाइक ताईं सभु गुलामीअ में बीठा हुया
ऐं मुझे महबूब मीर जो जलव पसी ऐं महबूब जे पोयां निमाज़ में बीठा त उन्हनि जो काइद इमाम रहबर रहनुमा तुंहिंजो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा। यानी दुनिया में भी महबूब जड़ो को कोन हो त आसमानन में भी मुझे महबूब जड़ो को कोन हुयो। जेमल अखते हलिया त जिब्रील अमीन के साईं फरमायो अखते हल। अर्ज की या रसूल अल्लाह वार जेतरो जे अग्या हलियोस त अल्लाह जे नूर में सड़ी वेंदुस। मुंहिंजी जगह ही अग्या तव्हां ॼाणो तव्हां जो रब ॼाणे। जेमल महबूब अग्या विया त जिब्रील हेठ मीकाईल इसराफील इंसान आदम नूह हवा सब हेठ हुया। अग्या वयो मोहम्मद मुस्तफा। उन महिल जेमल रब सां मुलाकात जे लाइ महबूब पहुता त जे ज़ात के कायनात में कंहिं न ॾिठो हुयो हिननि अखियुनि सां तुंहिंजे मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा पंहिंजो रब ॾिठो। ईअं ॾिठो जो अख न छिंभई दिल बि चवे पई त इहो मुंहिंजो रब आहे। उहो जलवो हुयो अल्लाह जो ॾिसण वारी ज़ात हुई आमिना जे लाल जी। न चई सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। जेमल इन मकाम ते पहुता त मुझे मुर्शिदन करीम जो हिकिड़ो शेर आहे। ओ महबूबाणो माग वहवा महबूबाणो माग। ओ महबूबाणो माग वहवा महबूबाणो माग। जेके पोता पार पिरीअ जे भला तनीअ जा भाग। महबूब जेमल मोटी आया हाणे असां मां जेके नौकर महबूब जा उम्मती महबूब जे दर ते था पहुचन त उन्हनि खे बि जेको मक़ाम थो मिले उन जी अक्सबंदी मुंहिंजे मुर्शिदन फरमाई आहे। ओ महबूबाणो माग वावा महबूबाणो माग। जेके पोता पार पिरीअ जे भला तनीअ जा भाग। महबूबाणो माग वावा महबूबाणो माग। पिरी पसण लय रातियूं रोवन ओ पिरी पसण लय रातियूं रोवन। इश्क लगी आ जन के आग इश्क लगी जन आग वावा महबूबाणो माग। महबूबाणो माग वावा महबूबाणो माग। ओ सुरही सुरही भूं भलारी सुरही सुरही भूं भलारी मोला वारी वाग वावा महबूबाणो माग। ओ आशिक रोवन ओहद जबल ते आशिक रोवन ओहद जबल ते। ओ प्रेह जनी बेराग वावा महबूबाणो माग। महबूबाणो माग यारो महबूबाणो माग। ओ रिमझिम बादल बरसन साईं रिमझिम बादल बरसन वंड जी शोभ सुभाग वावा महबूबाणो माग। ओ दिल पर साईं हल साथ सजे सां मुंहिंजा मुर्शिद दिल पर साईं हल साथ सजे सां साझुर थी सुजाग वावा महबूबाणो माग।